ऐं हींअर जंहिं शख़्सियत खे मां ॻाल्हाइण लाइ सॾींदुसि उनजो शेर पहिरां पढ़ंदुसि। त सॼो ॾिहाड़ो ई प्यारा बणी बणी थकिबे, तूं पंहिंजो ई पाण खे वणी वणी थकिबे, ऐं तूं गुल आ तोखे वरी वरी फुटणो आहे, केरु थो चए प्यारा त तूं छणी छणी थकिबे। सिंधी ॿोलीअ जो नामवर शाइर जो कि हिन महफ़िल जो जो कि हिन तक़रीब जो ख़ासि महिमान मानवर साईं अयाज़ गुल साहब, अवां सभिनि जी भरपूर आजिया में। मुंहिंजा प्यारा अॼोकी महफ़िल जा मोर कुर्बान मंगी, मुंहिंजा प्यारा दोस्त अदल सुमरा, प्यारा दोस्त मुख़्तियार मलक, मुंहिंजो भाउ साईं गुलाम अब्बास भंभरो, मैडम नजमा नूर, साईं डॉक्टर यूसुफ खुश्क, साईं रज़ा भट्टी साहब, ऐं असांजे हिन अॼोकी महफ़िल जो मेज़बान साईं फ़िदा हुसैन वसाण साहब, ऐं अवी सभी मुअज़्ज़िज़ दोस्तो। भाउ गुलाम अब्बास शायदि मां न ॻाल्हायां, भाउ गुलाम अब्बास चए थो चाचो लॻा, त चाचो कोन लॻे, असां सां भाइरनि वांगुरु रहियो आहे। ऐं जीअं मुख़्तियार ज़िक्र कयो या क़ुर्बान ज़िक्र कयो त ख़ैरपुर में त गुलाम अब्बास भंभरे साहब यकीनन इन्हनि ॿिन्ही दोस्तनि जी सरपरस्ती कई, पर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर जे ज़माने में जॾहिं गुलाम अब्बास भंभरो सखर मां होशू रिसालो कढंदो हुयो, ऐं त असांजे पाड़े में हमदर्द प्रेस हुई, जितां उहो रिसालो निकिरंदो ऐं अक्सर जेको आहे उहो या उहा प्रेस बंदि थींदी या गुलाम अब्बास भंभरो बंदि थींदो। उन ज़माने में 73 जो ज़मानो आहे, ऐं गुलाम अब्बास भंभरे साहब सां उन पाड़े वारी हमदर्द प्रेस ते मां यादि कंदो हलां पंहिंजे साईं दोस्त बशीर पीरज़ादे साहब खे, जेको उन प्रेस जो मालिक हुयो, हिकिड़ो तारीख़ी किरदारु आहे। त उन प्रेस में गुलाम अब्बास भंभरे साहब सां मुलाक़ात थी, ऐं यकीनन असांजी जेका शुरूआत आहे लिखण जी, त उन में बि गुलाम अब्बास भंभरे जो वॾो हथु आहे। प्यारे क़ुर्बान मंगीअ लाइ न, पर प्यारे क़ुर्बान मंगीअ पारां तनीर अब्बासी जो हिकिड़ो शेर, न को मां ख़ुदा ऐं न को मां रसूल, न को मां ख़ुदा ऐं न को मां रसूल, मां तनवीर आहियां पवां शल क़बूल। त क़ुर्बान मंगी जे लाइ दोस्तनि ॻाल्हायो, दोस्त आया, कंहिं चयो क़ुर्बान मंगी जो को दुश्मन नाहे, मां परेशान थी वियुसि। कंहिं चयो क़ुर्बान मंगीअ कॾहिं को गुनाह नाहे कयो, मां वधीक परेशान थी वियुसि। कंहिं चयो क़ुर्बान मंगी कंहिंसां इख़्तिलाफ़ न कंदो आहे, मुंहिंजी परेशानी अञा वधी वई। कंहिं चयो क़ुर्बान मंगी अहिड़ो कमु ई नाहे कयो जिते हुन सां माण्हू नाराज़ थींदा हुजनि, त इहा अञा वधीक परेशानीअ जी ॻाल्हि हुई। ऐं इहा परेशानी जेकॾहिं असांजो दोस्त हिज़्बुल्लाह सुमरो न अचे हा ऐं 2-3 इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं न करे हा, त शायदि अञा वधंदी वञे हा। छो त हिकिड़ी वॾी हस्तीअ जो कोल मूं किथे पढ़ियो, अव्हां बि ॿुधो हूंदो, त उहो माण्हू जंहिंजो को दुश्मन नाहे, उहो या त फ़रिश्तो आहे या मुनाफ़िक़ आहे। ऐं मां न पियो चाहियां त मुंहिंजो दोस्त क़ुर्बान मंगी फ़रिश्तो सॾिजे या मुनाफ़िक़। क़ुर्बान मंगी हिकु इंसानु आहे, ऐं इंसान सां इख़्तिलाफ़ बि थींदा आहिनि, इंसान जा दुश्मन बि हूंदा आहिनि, इंसानु गुनाह बि कंदो आहे, इंसानु सुठा कम बि कंदो आहे, इंसानु जदोजहद बि कंदो आहे, इंसानु हिकिड़ो पेर अॻिते वधाईंदो आहे, हिकिड़ो पेर पोइते बि कंदो आहे। ऐं मां सम्झां थो त फ़रिश्ते खां वधीक मान ऐं मर्तबो इंसान जो आहे, जेको ख़ुदा पारां हुनखे मिलियो आहे।
त क़ुर्बान मंगी पंहिंजनि सभिनी ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि सां हिकिड़ो सुठो इंसानु आहे ऐं इन खां वधीक कुझु बि न। क़ुर्बान जे लाइ हिकिड़ो ॿियो मूंखे यादि अचे थो, अवां बि पढ़ियो हूंदो, पहाको आहे असां वटि त ॿ गिदरा हथ में न खणी सघिबा आहिनि, पर मूं पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु अहिड़ा घटि माण्हू ॾिठा आहिनि जंहिंमां सर फ़हरिस्त क़ुर्बान मंगी आहे, जंहिं हिकिड़े हथ में अलाए केतिरा गिदरा खया आहिनि ऐं हिकिड़ो बि गिदरो हुन केरायो न आहे या विञायो न आहे। क़ुर्बान मंगी केतिरनि ई हवालनि सां हिन दौर जो हिकु अहम माण्हू आहे। जीअं मूं अॻु में ई अर्ज़ु कयो त खोड़ माण्हू आहिनि जेके हुन सां इख़्तिलाफ़ु रखनि था, मूंखे ख़बर आहे ज़ाती तौर ते। कारोबारी रंजिशूं, हुन जी तरक़ीअ खां साड़, हुन जे कम में रंडकूं विझण वारा माण्हू खोड़ हूंदा, ऐं जेकॾहिं न आहिनि त पोइ इहा ग़लति ॻाल्हि आहे, छो त पोइ क़ुर्बान मंगी हुन इंसान वारे हुन में अची न सघंदो। त क़ुर्बान मंगी सां इहे सभई दोस्त, इहे सभई रंजिशूं, इहे सभई इख़्तिलाफ़ु रखंदड़ माण्हू गॾु आहिनि ऐं हुन जो पेर अॻिते ई अॻिते आहे। जीअं सभिनी दोस्तनि ॻाल्हि कई त उन में इलाही ख़ूबियूं आहिनि, इलाही सुठायूं आहिनि, पर जेका सभ खां सुठी ॻाल्हि हुन में आहे उहा हुन जी पंहिंजे कम सां कमिटमेंट आहे। जेको बि कमु, इन में को शक न आहे त इहे जेके बि कम हू करे थो उन मां हुनखे पैसो बि मिले थो, हुनखे नालो बि मिले थो, हुनखे इज़त बि मिले थी, पर सिर्फ़ु इहो न आहे, छो त इहो माण्हू पैसो त असां मां, तव्हां मां खोड़ माण्हू हिन ख़ैरपुर जा शहर जा हूंदा जिन वटि बेशुमार पैसो हूंदो, जंहिंजे हिकिड़े पतीअ जेतिरी बि क़ुर्बान वटि पैसा न आहिनि, पर उन्हनि जा कम सिर्फ़ु उन्हनि ताईं महदूद आहिनि। उन्हनि जूं जाइदादूं आहिनि, उन्हनि जा बंगला आहिनि, उन्हनि जूं गाॾियूं आहिनि, उन्हनि जा यार दोस्त हूंदा, उन्हनि सां पीअण खाइण वारा माण्हू हूंदा, उन्हनि सां हिकिड़ी जिदोजहद न हूंदी, उन्हनि वटि हिकिड़ो काज़ न हूंदो जीअं क़ुर्बान वटि आहे। बराबरि हुन पैसा कमाया आहिनि, बराबरि हू सुठो बिज़नेस करे थो, पर पंहिंजी महिनत सां करे थो, कंहिंखे लताड़े करे अॻिते कोन वधियो आहे। हुन ईमानदारी सां जेको कमु कयो आहे, जेका हुन जी पंहिंजी सलाहियत आहे, उन जे आधार ते हुन मुख़्तलिफ़ कम कया आहिनि। यकीननि जॾहिं माण्हू सुठो कमु कंदो आहे, नेक जज़्बे सां कंदो आहे, नेक नियतीअ सां कंदो आहे, त हुनखे दुरे नायाब, दुरे बतूल जहिड़ा माण्हू बि मिलंदा आहिनि, हुनखे अमर इक़बाल जहिड़ा दोस्त ऐं महमूद सुमरे जहिड़ा दोस्त बि मिलंदा आहिनि, ग़ुलाम अब्बास बमरे जहिड़ा हुनखे सरपरस्त बि हासिलु थींदा आहिनि, पर हुन लाइ शर्त आहे त नेक नियती। हुन सिर्फ़ु पैसा कमाया न आहिनि, हुन इदारा बि ठाहिया आहिनि। मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे, खोड़ हुनजे घर फैमिली जा खोड़ मिसकीन माण्हू, हुन जा भाइटिया, हुन जा सोट, हुन जा मासात, हुन जे मामे जा पुट, खोड़ ॿार जेके हूंद किन वॾनि जॻहियुनि ते पहुची न सघंदा जेकॾहिं क़ुर्बान हुननि जी मदद न करे हा, क़ुर्बान हुननि जी सरपरस्ती न करे हा, क़ुर्बान हुननि जी इज़त अफ़ज़ाई ऐं हुननि जी हिमत अफ़ज़ाई न करे हा। ऐं तमामु सुठी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त उहे सभई माण्हू जिन जी हुन मदद कई आहे, उहे अॼु बि क़ुर्बान खे उन खां वधीक इज़त ॾियण लाइ तयारु आहिनि, हुनजो थोरो हुन जा अहसान मञण लाइ वधीक तयारु आहिनि। इहा ई हिकिड़ो वॾो गुण आहे। पब्लिशिंग जी ॻाल्हि ईंदी, खोड़ इदारा आहिनि, खोड़ पब्लिशर आहिनि जिन वॾियूं वॾियूं माड़ियूं खड़ी करे छॾियूं आहिनि उन पब्लिशिंग जे कम मां। इहो बिल्कुलु कूड़ आहे, इहो बिल्कुलु ग़लति आहे जेके माण्हू चवनि था त हीउ जेको किताबनि जो धंधो आहे हिन में पैसा कोन्हनि। खोड़ पैसा आहिनि जेकॾहिं माण्हू खे करणु अचे। माण्हू कमाइनि था, माण्हू जाइदादूं ठाहिनि पिया, पर क़ुर्बान खे मां ज़ाती तौर ते मूंखे ख़बर आहे त उनखे ॾाकणु नाहे बणायो, पंहिंजे इन कम खे बि ॾाकणु नाहे बणायो। थी सघे थो त हू पंहिंजो मूर मोटाईंदो हुजे, थी सघे थो हुनखे कुझु हुन मां फ़ाइदो बि थींदो हुजे, पर ईअं फ़ाइदो न थियो आहे
जो हू उन मां आलीशान महल खड़ा करे छॾे। हू ईमानदारीअ सां नेकनीयतीअ सां पंहिंजो कमु करे थो। उहो सिंध चिल्ड्रन अकेडमी जो कमु हुजे, उहो रोटरी क्लब जो कमु हुजे, उहो पोपट पब्लिशिंग हाउस जो कमु हुजे, या उहो दोस्तनि सां दोस्त थी हलण जो कमु हुजे, हर कम में नेकनीयतीअ सां ख़ुलूस सां ऐं महिनत सां क़ुर्बान अॻिते वधी रहियो आहे। ऐं मां सम्झां थो इहा ई वॾी ॻाल्हि आहे त माण्हूअ खे एतिरा माण्हू प्यार करण वारा मिली वञनि, माण्हू जी दिलि सां इज़त करण वारा माण्हू हुजनि, ॿियो माण्हूअ खे छा खपे। हीअ सभई शयूं जेके वठ पकड़ आहे ज़िंदगीअ जी, सभु हिते रहिजी वञनि थियूं। हिकिड़ी उमिरि जे हिकिड़े हिसे में असीं दाख़िल थी विया आहियूं जितां हाणे उबतो जेका ॻणप आहे उहा शुरू थी वई आहे। इन खां पोइ छा आहे, कुझु बि न आहे, पोइ सिर्फ़ु नालो रहिजी वञिणो आहे। ऐं नालो बि इन सूरत में रहंदो जेकॾहिं असीं नालो कमाईंदासीं। जेकॾहिं नालो कमाईंदासीं न त पोइ हिते रहंदो छा, माल मलाला खाई वेंदा। त मां नथो सम्झां त क़ुर्बान पंहिंजी ज़िंदगीअ खे ईअं विञायो आहे, कमिटमेंट सां, हौसले सां, हिमत सां हुन हर कमु कयो आहे, अॻिते वधियो आहे। कुझु महीना अॻ में पोपट पब्लिशिंग हाउस पारां सिंधी ॿोलीअ जे लेजेंडरी सफ़रनामा नगार अल्ताफ़ शेख ऐं ॿियनि दोस्तनि जे किताबनि जो महूरत थियो हुयो। उन में ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई अल्ताफ़ शेख साहिबु। मां उन ते कॾहिं उन वक़्तु बि ॾाढो खिलियो हुउसि ऐं हींअर बि मूंखे जॾहिं उहा ॻाल्हि यादि अचे पई। हुन चयो त मां ख़ैरपुर अचण लाइ तयारु न पियो थियुसि। जॾहिं मूंखे क़ुर्बान चयो त साईं प्रोग्राम जेको आहे महूरत जो प्रोग्राम ख़ैरपुर में कजे, त मां दिलियूं पियूं त वञा या न वञा। त मुंहिंजी ज़ाल मूंखे चयो त तूं जॾहिं बि जेको बि कमु क़ुर्बान मंगीअ खे चवंदो आहे, उहो चवंदो आहे ठीकु आहे ठीकु आहे। त तूं घटि में घटि इन कम ते चवेसि त ठीकु आहे ठीकु आहे। त हींअर मूंखे उहा ॻाल्हि जॾहिं यादि अचे थी त मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि यादि अचे थी त मुंहिंजा प्यारा क़ुर्बान, दुश्मनियूं बि पंहिंजी जाइ ते, दोस्तियूं बि पंहिंजी जाइ ते, इख़्तिलाफ़ बि पंहिंजी जाइ ते, पर ठीकु आहे ठीकु आहे। तमामु घणी महिरबानी। अयाज़ गुल साहब निहायती शानदार अंदाज़ में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो।